साहिती परगिणे जी शानदार तारीख़ ते नज़र विझंदासीं त पाण खे नौशरो फिरोज़ में क़ाइमु थियल तारीख़ी मदरसा स्कूल चमकंदे नज़र ईंदो। तक़रीबन 140 साल पुराणे हिन तारीख़ी स्कूल जी इमारत त हाणे खंडराती सूरत में मौजूदु आहे, पर जो माज़ी इंतिहाई शानदार आहे। दरबेले जे सैयद अलंदे शाह पारां हीउ मदरसा स्कूल ज़ाती कोशिशूं वठी क़ाइमु कयो वियो हो, जंहिंमें सिंध जा नाले वारा तइलीमी माहिर, मुहक़िक़, अदीब ऐं सियासतदान तइलीम हासिल करे विया आहिनि। स्कूल जे क़याम बाबति ॿ मुख़्तलिफ़ राया मिलनि था। मुख़्तलिफ़ किताबनि में हिन स्कूल जो क़याम 1883 ईस्वी में ॼाणायल आहे, जॾहिं त कुझु जायुनि ते 1893 ईस्वी ॿुधाए पियो वञे। हिन तारीख़ी मदरसा स्कूल में दीनी ऐं दुनियावी तइलीम सां गॾु शागिर्दनि जी सिहत जो पिणु ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो हो। स्कूल में शागिर्दनि उस्तादनि जी रिहाइश जो पिणु इंतज़ाम थियल हूंदो हो, जंहिं लाइ शानदार हॉस्टल पिणु जोड़ाई वई हुई। स्कूल जे अहाते में ई शानदार बाग़ पिणु जोड़ायल हो। गॾोगॾु रांदियुनि लाइ वॾा ग्राउंड पिणु ठहियल हुआ। मुख़्तलिफ़ किताबनि में चए थो त नौशरो फिरोज़ साहिती परगिणे जो अहम शहर हुजणु ऐं अंग्रेज़ी जे दौर में डिवीज़नल हेडक्वार्टर ॾियणु सबबि सैयद अलंदे शाह इन मदरसे स्कूल जो बुनियादु पंहिंजे अबाणी शहर दरबेले में रखण बजाए नौशरो फिरोज़ में रखियो हो। ख़ान बहादुर अलंदे शाह इन तारीख़ी स्कूल में मुस्लमाननि लाइ अंग्रेज़ी तइलीम जो बुनियादु विधो ऐं इंतिहाई फ़राख़ दिलीअ सां हिन तइलीमी इदारे जो माली मदद पिणु कई ऐं शागिर्दनि जे खाधे पीते जो ख़र्च पिणु ॾियणु लॻो हो। अंग्रेज़ मुसनिफ़ G.W. स्मिथ 1916 ईस्वीअ में नवाब शाह ज़िले जे गज़ेटर में लिखे थो त हीउ ख़ासि मुस्लमान जो तइलीमी इदारो आहे, जंहिंमें 6 दर्जे ताईं तइलीम ॾिनी वञे थी। सन 1916 में हिन दर्सगाह में 119 शागिर्द रजिस्टर थियल आहिनि, जिन मां 83 शागिर्द हॉस्टल में रहंदा आहिनि। मदरसो हिकु मसवाड़ी जाइ में हले थो, जंहिंजी नई इमारत तइमीर लाइ 25,000 रुपया लोकल फंड मां ॾिना विया आहिनि। नाले वारो मुहक़िक़ ऐं हिन मदरसे में तइलीम हासिल कंदड़ डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच पंहिंजे मज़मून में लिखियो आहे त खेसि मालूमात मिली त हिन मदरसे खोलण लाइ शहर में को बि प्लाट न थे मिलियो, जंहिं सबबि पहिरियां ई शहर जे ॾखण में कुझु फरलांगनि ते ओॾकिन भितियुनि जा कमरा ठाहिराए मथां छिपरियुनि ऐं टूहनि जी छित विझी दर्स तदरीस जो अमल शुरू कयो वियो। कुझु अरसे बैदि हॉस्टल जे उतर में पकी जाइ में 5 दर्जा अंग्रेज़ी पढ़ाइण ताईं क्लास हलाया विया। डॉक्टर बलोच लिखे थो त खेसि मुफ़्त तइलीम ऐं रिहाइश पिणु मिली हुई। तारीख़ी मदरसा स्कूल में तइलीम हासिल कंदड़ शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो पंहिंजी मुख़्तसर आत्मकथा में लिखे थो त इन वक़्तु मदरसे में शागिर्दनि लाइ 3 वॾा सुम्हण लाइ कमरा हूंदा हुआ। उते रहंदड़ हर शागिर्द खे हिकु खटोलो ॾिनो वेंदो हो। स्कूल में पहिरें ॾींहुं जॾहिं वियुसि त ॾिठमि त क्लास में शागिर्दनि जो तइदादु चङो हो। सभई कपिड़नि लटनि में ठहियल ठुकियल ऐं मुहज़ब ॾिसण में आया। बोर्डिंग जी ज़िंदगी निहायत ख़ुशगवार हुई, मानी सादी लेकिन निहायत सुठी ऐं सवादी मिलंदी हुई। बोर्ची खाने निगरानी लाइ पिणु ईमानदार शख़्स मुक़ररु थियल हो, जेको साफ़ सुथरो रहंदो हो। 1924 में नौशरो फिरोज़ हिन तारीख़ी मदरसे स्कूल खे अंग्रेज़ सरकार पंहिंजी तइलीम में वठी हाई स्कूल बनायो, जंहिंजो पहिरियों हेडमास्टर ख़ान बहादुर G.N. काज़ी मुक़ररु कयो वियो हो। तारीख़ी मदरसा स्कूल खे क़ौमी सक़ाफ़ती वरिसो करार ॾियण लाइ कोशिशूं पिणु कयूं वयूं। पीपुल्स पार्टी जे 2013 वारी सरकार दौरान तॾोकी सक़ाफ़त वारे वज़ीर स्कूल अचण जो वाइदो कयो, पर उहो वफ़ा न थियो हो। स्कूल जी शानदार तारीख़ बाबति स्कूल जो अॻूणो शागिर्द डॉक्टर अब्दुल क़दीर मेमण ॿुधाए थो त हीउ तंहिं दौर में जॾहिं ठहियो हुयो अंग्रेज़ जे दौर में त तमामु आलीशान ऐं ॾाढो ख़ूबसूरत वणकारी वारो ऐं आलीशान वणनि वारो स्कूल, पार्क, लान ऐं ख़ूबसूरत स्कूल हुयो ऐं बाक़ाइदे ऐं जेको अंग्रेज़ जे दौर में जेका बि शइ हुई त उहा डिसिप्लिन वारी हूंदी हुई ऐं ॾाढो माना तंहिं दौर में त सुठो। पर जॾहिं पंहिंजे दौर में ॾिठोसीं तॾहिं महिल बि संबुल जा आलीशान वण हूंदा हुया, गेदुड़नि जा वण हूंदा, आलीशान हिकिड़ो बाग़ हूंदो हुयो जंहिंमें हूंदा हुया, बोर्डिंग हूंदी हुई, वॾो हाल हूंदो, बोर्डिंग हाल हूंदो जंहिंमें वॾा गार्डर हूंदा अलॻि ऐं बेंचूं हूंदियूं काठ जूं, वॾियूं ख़ूबसूरत वॾियूं बेंचूं काठ जूं, जंहिंमें ॿारनि खे जेके हॉस्टल में जेके आहिनि से हूंदा हुया उहे उनजा हींअर नालो निशान ख़तमु आहे, बुनियाद बि कोन्हनि की हाणे उनजा। ऐं जॾहिं त इहा माना इंतिज़ाम जे अखियुनि हेठां इहा तबाह बर्बाद थी वई आहे, हाणे ताज़ो ई तबाह थी वई आहे। असां इन स्कूल में आयासीं 1970 में असां आयासीं स्कूल में, त 1970 में बि ही आलीशान पंहिंजे ओज ते अञा हुयूं इहे शयूं।
1970 में ऐं 40 सालनि में हिननि सफ़ा माना पटु करे छॾियो हुनखे। बोरची खानो अलॻि हूंदो हुयो, उते बोरची वारा अलॻि हूंदा हुआ, रांदियुनि जो स्पोर्ट्स जो सामान अलॻि हूंदो हुयो। जॾहिं असां वटि साईं सलेमान हेडमास्टर थी आयो, असांखे रांदियूं लाज़मी करार ॾिनियूं, त असांखे पुराणो सामान कढी ॾिनो त उन में उॾई खाधल बेटूं हूंदियूं हुयूं, असांखे उन दौर जूं उहे बेटूं ॾिनियूं हुयूं। तव्हां हिन सां खेॾो था, 6 में हुआसीं, पोइ उहे असां भॼंदियूं बि कोन हुयूं, एॾी मज़बूत बेटूं हूंदियूं हुयूं जिन सां असां उन महिल शुरूआति कई क्रिकेट जी। वॾो ग्राउंड हूंदो हुयो, ग्राउंड बि उन ॾींहंनि में इस्टेब्लिश कोन हूंदो हुयो, मिटी हूंदी वॾी वॾी गोॾे जहिड़ी मिटी हूंदी हुई, ऐं बसर पियो हूंदो हुओ, वीरां कची भित बाउंड्री वाल ॾिनल हूंदी हुई, वण वग़ैरह कोन हूंदो, हिकिड़ो सिर्फ़ु सिरेह जो वणु हूंदो हुओ लॻल उते, बाक़ी ॿियो खेर लॻो पियो हूंदो हुयो। उन खां पोइ वॉलीबॉल जी रांदि थींदी हुई, स्टूडेंट्स पाड़े वारा ॿिया वॉलीबॉल खेॾंदा। उते हींअर पीपल्स स्कूल जेको ठाहियो वियो आहे, उते वॉलीबॉल रांदि खेॾी वेंदी हुई। ऐं उते हिकिड़ी उते उन दौर में घटि में घटि असां 14 पार्क ॾिठासीं, 12 खां 14 पार्क ठहियल हूंदा, आलीशान पार्क हूंदा। वक़्तु ॾाढो सुठो गुज़रंदो हुयो स्टूडेंट्स लाइ। उस्ताद उते रहंदा हुआ जेके माना हॉस्टल, हींअर बि हिकिड़ो हिसो हॉस्टल जो हींअर हिकिड़ो बचियल आहे, हींअर उहो जेको जंहिंमें चवंदा अलामा शमसुल उलमा अलामा आया दाऊद पोटरा, उमर बिन दाऊद पोटरा पढ़िया, बल्कि हीउ जेको पीर मज़हर लक जो फादर बि हिते माना अचे हिन में पढ़ियो। पीर मज़हर लक मिनिस्टर रहियो, 2 दफ़ा आयो, मुंहिंजे साम्हूं 2 दफ़ा आयो, पर उन बि हिन स्कूल लाइ माना का बि शइ न कई। मां चयोमांसि भला पंहिंजे पीउ जे नाले सां हिते जेको आहे तव्हां हिकिड़ो को कार्नर ठाहियो हिन हॉस्टल में, त उन उहो बि कमु कोन कयो। उन ॾींहंनि में मस्तीअ में वज़ारत जा नशा आहिनि, उन बि कुझु न कयो। उहा हॉस्टल जेका हींअर जेका बचियल आहे हॉस्टल आहे, उते बि उन में मुख़्तलिफ़ ऑफ़िसुनि जा कब्ज़ा आहिनि। मिसाल TO EDO अलाए कहिड़ा कहिड़ा रोड्स वारनि जूं बि ऑफ़िसूं, कॾहिं कंहिंजूं ऑफ़िसूं उहे आहिनि। उहा गोलाई में हॉस्टल ठहियल हुई, ॾाढियूं टालीअ जा ख़ूबसूरत वण लॻल हूंदा हुआ। अधु गोल हींअर ॿाहे, बाक़ी ॿियो गोल जेको आहे सो उहो ड्रही वियो आहे, उहो ख़तमु थी वियो। उहा हींअर आहे 2017 में कोशिशि कई मूं त इनखे जेको आहे सो हेरिटेज में वरितो वञे, सिंधी हेरिटेज में। 2017 में शर्मिला फारूकी उन हिनखे डिक्लेयर कयो, जेको अख़बार में इश्तिहार आयो त असां हिनखे हेरिटेज में वठूं था, उहो वरितऊं। पर उन खां पोइ वरी हुन सकाफ़त खाते खे अॼु ॾींहं ताईं यादि कोन आयो त को हीअ असां को हेरिटेज में वरितो आहे। हाणे उनजी न को रिपेयर थी थिए, न को मरमत थी थिए, न संभाल आहे उनजी। अॼु बि मज़बूत बिल्डिंग आहे, हिकिड़ी निशानी आहे बीठी आहे, जंहिंखे असां हिकिड़े नमूने सां बचाए सघूं था। नाले वारो मुहक़िक़ अदीब ऐं तइलीमी माहिर अब्दुल गफ़ार सिद्दीकी मदरसा स्कूल नौशरो फिरोज़ हिकु तारीख़ी दर्सगाह जे उनवान सां लिखियल पंहिंजे आर्टिकल में चए थो त 1949 में जॾहिं मूं हुन मदरसा स्कूल में दाख़िला वरिती त पंहिंजे ॻोठु पाट शरीफ़ खां मिठानी पतड़ वटां सिंधू दरिया पार करे अचिणो पवंदो हुओ। इन सफ़र में कॾहिं हिकु ॾींहुं त कॾहिं ॾींहुं राति बि लॻी वेंदा हुआ। मूं जॾहिं इन तारीख़ी इदारे में क़दम रखियो त मूंखे मुकमिल तइलीमी इदारो नज़र आयो, जिते हिकु शानदार दर्सगाह सां गॾु ख़ूबसूरत पार्क, जंहिंमें रूह खे राहत ॾियण क़िस्मे क़िस्मे ख़ुशबूदार गुल, अलॻि हिकु मेवेदार बाग़, बहितरीन ऐं साफ़ शफ़ाफ़ पाणीअ लाइ 2 खूह ऐं नहर, अधु गोल जी शिकिल वारो वणंदड़ हॉस्टल, मस्जिद, वॾो डाइनिंग हॉल, निहायत ई कुशादो रांदियुनि जो मैदान, हाउस मास्तर जो घरु, हेड मास्टर जो बंगलो, ॼण त हिकु वणंदड़ शहर जो ॾेख ॾेई रहिया हुआ। स्कूल में तॾहिं शागिर्दनि जो तइदादु 100 खनि हो। हर शागिर्द वटि हॉस्टल में टेबल ते लालटेन पियल हूंदी हुई, जंहिंजी रोशनीअ में हू राति जो पढ़ंदा हुआ। सुम्हणी नमाज़ बैदि कलाक या ॾेढ पढ़ाई लाइ मुक़ररु हूंदो हो, जंहिं दौरान शागिर्दनि खे लाज़मी पढ़णो पवंदो हो। हॉस्टल में रहण जा बि ज़ाब्ता हूंदा हुआ, जिन खे टोड़ण जी बि सज़ा मिलंदी हुई। हिन तारीख़ी स्कूल में अलामा दाऊद पटे, डॉक्टर नबी बख्श खान बलोच, अॻूणे निगरान वज़ीर आज़म गुलाम मुस्तफ़ा खान जतोई, चीफ जस्टिस मोहम्मद बच्चल मेमण, क़ौमी असेंबली जे अॻूणे डिप्टी स्पीकर सैयद ज़फ़र अली शाह समेत ॿियनि नालेवारनि शख़्सियतुनि में तइलीम हासिल कई। तइलीमी माहिर डॉक्टर मुमताज़ डंगराज चवे थो त ही स्कूल जीअं 1883 में क़ाइमु थियो तो ख़ासि करे मुस्लमाननि खे एजुकेशन जी ज़रूरत हुई, उन जे लिहाज़ सां ई क़ाइमु कयो वियो ऐं सिंध जो 2 नंबर ते वॾो इदारो हुयो। पहिरियों सिंध मदरसतुल इस्लाम ऐं 2 नंबर ते ही इदारो हुयो। ऐं हिन इदारे 1883 खां वठी जेको कमु कयो आहे त हिकिड़ा नामवर माण्हू हुन पैदा कया। डॉक्टर बलोच आहे, तक़रीबन 150 जे लॻभॻि हुन जा किताब आहिनि। अलामा दाऊद पोटरो आहे या गुलाम मुस्तफ़ा जतोई साबिक़ निगरान वज़ीर आज़म, उहो बि हिते पढ़ियो। पर एतिरा केतिरा ई नाला आहिनि उन्हनि खे बचल मेमणो ॻणे सघजनि था, जेके हिन इदारे पैदा कया। ऐं ही मुस्तक़िल हिकिड़ो इदारो हुयो। त
जीअं हिकिड़ो इदारो आहे, उते टीचर रहनि, ॿारनि जी हॉस्टल हुजे, बोर्डिंग हुजे, मानी हुजे, मस्जिद हुजे, उनजो सिक्योरिटी जो सभु सहूलियतूं हुयूं। जीअं दोस्तनि ॿुधायो पिया त प्रिंसिपल जो पंहिंजो हिकिड़ो बंगलो रहण जो, वाइस प्रिंसिपल, उन में जेको ॿियो स्टाफ आहे, हीउ मुकमिल इदारो हुयो जंहिं उन पंहिंजे मुकमिल हुजण जो सबूत ॾिनो। हेॾा वॾा नामर माण्हू पैदा कया। बाक़ी आहे हाणोके दौर जी ॻाल्हि त हाणे स्कूल खुलनि था त उन्हनि खे के सहूलियतूं कोन्हनि, न उते को ॿारनि जे लाइ के सहूलियतुनि, बसि 2-4 कमरा ठाहे हिकिड़ो इदारो ठाहे था छॾनि। सो अमर जलील जी ॻाल्हि आहे त उनखे स्कूल न चइबो। सो उन जे लिहाज़ सां हिकिड़ो इदारो तारीख़ लिहाज़ सां अहम आहे ऐं हिन हिकिड़ो पाकिस्तान में तारीख़ी किरदारु अदा कयो आहे। या मां त हाणे ॾिसंदो आहियां त हिन जे बोर्ड ते केतिरनि ई माण्हुनि जा नाला लिखियल आहिनि जेके हेड मास्टर थी गुज़रिया, पर उन्हनि जो रिकॉर्ड ई कोन्हे को। जेको रहियो खुयो थोरो हुयो बि त उहो मोहतरमा जे वाक़े खां पोइ उहो ज़ाया थी वियो, तंहिंजे करे उहा तारीख़ नथी मिली सघे। तव्हां ऑफिस में जॾहिं वेंदो ऐं उनजे बोर्ड ते तव्हां नाला पढ़ंदो, तव्हांखे हैरानगी थी वेंदी। एॾा नामवर माण्हू मिटीअ में त विया, पर असां खां बि विया हलिया। अॼु ॾींहं ते असांखे उन्हनि जेका तारीख़ जी ख़बरचार न आहे। इहा बदकिस्मती चइजे त हेॾो तारीख़ी इदारो आहे जंहिंखे तक़रीबन 150 साल पूरा थियण वारा आहिनि, त उनजो असां वटि को रिकॉर्ड मौजूदु कोन्हे। बिल्डिंग जे जेका आसारनि खां सवा असुल ईअं थियो त हीउ इदारो जीअं लो लेवल खां उन दौर में जेकॾहिं प्राइमरी या सेकेंडरी ताईं कमु करे पियो, मिडिल ताईं, त इन लेवल ताईं जेको कमु हूंदो आहे उहो अहिड़े स्टाइल जो थींदो आहे। त उनखां पोइ हिनखे अपग्रेड न कयो वियो। जेकॾहिं अपग्रेड कयो वञे हा त रिसर्च स्कॉलर अची वञनि हा, ऑटोमेटिक इन शइ खे संभाले वठनि हा। जॾहिं हिनखे अपग्रेड न कयो वियो त उहो उन ई हालत में रहियो। जॾहिं उन हालत में रहियो त उहो कहाणियुनि ताईं रहियो, किताबनि ते न रहिजी सघियो। सहूलियतूं तव्हां ॿुधायो, पर हिते ॿुधायो इहो पियो वञे हिते बाग़ बि हूंदा, जेको फ्रूट हूंदा, ॿिए बाग़ हूंदा, शागिर्दनि जे इस्तेमाल में उहे शयूं हूंदियूं। हा बिल्कुलु, बाग़ या ॿुधाइनि था थी वाटर हूंदो जेको हितां वहंदो, जेको नहर पाणी वाणी हिनखे ॾींदो, या हिन मस्जिद जे लाइ सहूलियतूं हूंदियूं। मस्जिद जे पहिरियों ई त बाग़ हूंदो, माना हिकिड़ी मस्जिद हिकिड़े बाग़ में हूंदी। या जेके शागिर्द रहनि त उन्हनि जी अख़लाक़ी तरबियत जे लाइ मस्जिद हुई, निमाज़ूं पढ़नि, रोज़ा रखनि। त हीउ हिकिड़ो माना जदीद दौर जा जीअं इदारा थियनि था, जंहिंमें बाग़, पार्क, त अॼु खां माना तक़रीबन लॻभॻि 141 साल अॻु में उहे सभु सहूलियतूं हिन इदारे में हुयूं। मदरसा हाई स्कूल में न रुगो साहिती परगिणे पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां माण्हू तइलीम हासिलु करण लाइ ईंदा हुआ। स्कूल जी सार संभाल में मुख्य किरदारु अदा कंदड़ ऐं तबाह थियल लाइब्रेरी खे ॿियल फ़राल कंदड़ उस्ताद राशिद मेमून चवे थो त वक़्त जे हिसाब सां जेके बि शागिर्द हितां पढ़ी विया आहिनि, जेके पंहिंजे सुठनि अहम उहिदनि ते बि रहिया आहिनि, पर मोटी जेको आहे सो उन्हनि मां कंहिं बि हिन दरसगाह जो कंहिं ख़्यालु न कयो। हाणे हिन जी हीअं जीअं लाइब्रेरी में असां वेठा आहियूं त काफ़ी वक़्त खां असां वटि लाइब्रेरी माना सम्झो त न हुजण जे बराबरि हुई। पोइ मां ज़ाती तौर ते सोचियो त भई असां वटि जेके शागिर्द पढ़नि था उहे आम पुरियर जा ॿार आहिनि, हारीअ जो ॿारु आहे, कंहिं रेड़े वारे जो ॿारु आहे, ऐं उनखे सिर्फ़ु थ्योरी थी हिते मिले। पोइ मां सोचियुमि त हाणे लाइब्रेरी खे पंहिंजे ख़र्च ते नए तरीक़े सां जेको आहे उनखे ठाहिजे, अहिड़ो माहौल क्रिएट कजे जो ॿारु अट्रैक्ट थी ऐं हिते अचे ऐं पढ़े। सो हीअ लाइब्रेरी जो कमु तव्हां ॾिसो पिया था। ईअं ई बायोलॉजी जी लैब काफ़ी अरसे खां असां वटि कान हुई, उहा बि जेको आहे सो रंग रूप करे उनखे बि तयारु कयो अथऊं, जंहिंमें हींअर हिन वक़्तु ॿार तजुर्बा वग़ैरह बि कंदा। ईअं केमिस्ट्री जेका लैब आहे उहा बि काफ़ी अरसे खां असां वटि कान हुई। 2007 जो वाक़ियो जेको बेन मोहतरमा जो थियो, उन में बि काफ़ी जेको आहे हिते नुक़सानु थियो ऐं ॿाहिरियां माण्हू आया, पोइ जेको सामान सड़ो हुयो को साड़े विया, को खणी विया। त मक़सदु हिकिड़ो काफ़ी खाल हुया हिते, जेके असां उस्ताद जेके आहिनि साईं कोशिशि कई आहे त उहो खाल जेको आहे सो पुर थिए। 2007 जो ज़िक्र कजे थो त हिते म्यूज़ियम बि हुयो जंहिंमें तारीख़ी शयूं बि रखियल हुयूं। सैयद अलंदे शाह जे दौर खां वठी जेके मुख़्तलिफ़ हिते वॾियूं शख़्सियतूं पढ़ी वियूं, जूं तस्वीरूं हुयूं, ॿिए सभु रिकॉर्ड हुया, उहे सभु ज़ाया थी विया। साईं बिल्कुलु ही म्यूज़ियम जे हवाले सां कुझु जेके तव्हां वटि कबट वग़ैरह पिया आहिनि, इहे इन जा शायदि आहिनि। इन्हनि में शीशा लॻल बि हुया ऐं सामान बि पुराणो बिल्कुलु हुयो। पोइ उन वाक़े में कुझु सड़ी वियो, के वरी जेके शइ पसंदि आया त उहे वरी पाण सां गॾु खणी विया ऐं पोइ अॼु ताईं उहा शइ मोटी कान्हे का ऐं उहा शइ ज़ाया ई थी वञे थी। इहो मुतालबो नथो करे सघिजे त हिन स्कूल खे उन साॻी पोज़ीशन में, छाकाणि त तव्हां खंडरात ॾिसी पिया अचो, असीं बि ॾिसूं था पिया, हॉस्टल जा हुजनि, हिते ऑफिसर जेके मुख़्तलिफ़ रहाइशगाह हुआ, खूह हुयो, या जंहिं नक्शे सां उहे शयूं ठहियल हुयूं, बिल्डिंगूं ठहियल हुयूं, त पाण इहो मुतालबो न कयो त उन साॻे शइ खे तारीख़ी वरिसो आहे उनखे उन तरीक़े सां रिस्टोर कजे। साईं बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही पता चओ, हीअ त जदीद दौरु आहे हींअर।
ऐं 1883 जो दौरु जेको पुराणो दौरु आहे उन में ई उन्हनि सैद अलंद शाह जेको ठाहिरायो त हेड मास्टर जे लाइ बंगलो हुयो हिते रहाइश जे लाइ, नाइब जेको हेड मास्टर हो उन जे लाइ बंगलो हुयो, मस्जिद जेका आहे अलाह जो घर उहो बि जेको आहे उन वक़्तु उन तामीर करायो, क्लर्कनि जे हवाले सां ऑफिसूं अलॻि शयूं हुयूं। त मक़सदु हिकिड़ी मुकमल जेका दर्सगाह में ज़रूरतूं हूंदियूं आहिनि उन वक़्तु उन दौर में उहा शइ थियूं। हाणे हींअर बिल्कुलु जदीद दौरु आहे, असां त चाहींदासीं त हिन दर्सगाह में उन लेवल ते जेका सूंहं हुई उन दौर जी या उन तारीख़ी जेको विरसे जेको असांजो आहिनि जेके हींअर जेके ज़बून वारे जो शिकार आहिनि, त इहे आसार क़दीमा वारा थिया या ॿिए जेके डिपार्टमेंट जिन जो तालुक़ु हिन सां आहे त हिननि खे अची संभालनि ऐं रिपेयर करे वरी नई शयूं इहे शयूं। मदरसा स्कूल जेको हाणे मदरसा स्कूल कैंपस जे नाले सां सॾियो वञे थो, उनजे अहाते में ई हायर सेकेंडरी स्कूल गर्ल्स, हायर सेकेंडरी स्कूल 2, पीपुल्स स्कूल, सिंध यूनिवर्सिटी जी सैद अलंदो शाह कैंपस पिणु क़ाइमु थी वई आहे। तारीख़ी स्कूल जी अहमियत बाबति सिंध यूनिवर्सिटी जे सैद अलंदो शाह कैंपस जो प्रो वाइस चांसलर डॉक्टर अज़हर अली शाह चवे थो त जी हिते 19 जनवरी 2024 ते सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस मदरसा हाई स्कूल जे प्रीमिसिस में आहे, जेको 2013 में कैंपस इस्टेब्लिश थियो ऐं मुंहिंजी 2024 में एज़ अ प्रो वाइस चांसलर उते मुक़ररी थी आहे। ऐं जेका मुंहिंजे लाइ हिकु ख़ुशनसीबी आहे ऐं मां हिकु ऑनर सम्झां थो त एॾो सिंध जो तारीख़ी शहर बि आहे ऐं उन शहर में तालीमी इदारो आहे, उनजी हिकिड़ी हिस्ट्री आहे ऐं हिकिड़ो आइकॉनिक इदारो आहे सिंध जो। ऐं उन में हाई स्कूल त आहे, पर हाई स्कूल सां गॾु हाणे उन में पीपुल्स स्कूल बि ठहियो आहे ऐं उन में सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस बि आहे ऐं तमामु वॾी स्पेस आहे। ऐं माज़ी में तमामु वॾियूं लेजेंडरी पर्सनैलिटीज़ जंहिंजो नेशनल लेवल ते इंटरनेशनल लेवल ते सुठो इम्पैक्ट आहे, उहे हिन मां अलमना रहिया आहिनि, हिन स्कूल मां पढ़िया आहिनि। जीअं सिंध मदरसा आहे कराची में, जेको हींअर एक्सपेंड थी करे यूनिवर्सिटी जे लेवल ताईं पहुतो आहे, तीअं असांजो जेको हींअर फोकस आहे, स्ट्रेटजी आहे, उहा इहा आहे त असां वटि जेके बि रिक्वायर्ड गवर्नमेंट जूं रिक्वायरमेंट्स आहिनि मिनिमम, त 10 एकड़ ज़मीन हुजे ऐं 4 डिपार्टमेंट्स हुजनि, त उहो NOC हायर एजुकेशन कमीशन वारा ॾींदा आहिनि, त उनखे असां अपग्रेड करे उन कैंपस खे असां अपग्रेड करे ऐं यूनिवर्सिटी जेको आहे इस्टेब्लिश थींदी आहे। त उनजे लाइ हिते डिग्री कॉलेज में हिकिड़ो ॿियो कैंपस बि आहे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जो, त उनजो कैंपस बि आहे, उते बि साॻियूं डिपार्टमेंट्स तक़रीबन 3-4 डिपार्टमेंट्स डिग्री प्रोग्राम्स उते बि थियनि पिया। असां वटि बि 600-700 स्टूडेंट्स आहिनि, 3-4 डिग्री प्रोग्राम्स असां वटि बि आहिनि। इंग्लिश लिटरेचर आहे, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन आहे ऐं कंप्यूटर साइंस आहे ऐं उन खां अलावा जेको आहे इंग्लिश, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, कंप्यूटर साइंस ऐं IT इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी 4 डिपार्टमेंट्स आहिनि। त उन में तक़रीबन 600-700 ऐं जेको गवर्नमेंट जी पॉलिसी इहा आहे त असां डोर स्टेप्स ते माण्हुनि खे जेका हायर एजुकेशन उहा फैसिलिटीज़ मुहैया कयूं। ऐं 2013 खां ॾिसो, 2013 खां तक़रीबन 10-11 साल थी विया आहिनि, पर हिन कैंपस जी ग्रोथ न थी आहे, हालांकि स्पेस आहे ऐं डिमांड बि आहे। तारीख़ी मदरसा हाई स्कूल जो तारीख़ी असासो म्यूज़ियम 2007 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत दौरान तबाह कयो वियो, जेको ॿीहर आबाद नाहे थी सघियो। उस्ताद अमानुल्लाह सोलंकी ॿुधाए थो त 1883 में ही स्कूल क़ाइमु थियो। सईद अलंदो शाह जंहिंखे दरवेलाई खणी चइजे, उन सां ई सॼी स्कूल क़ाइमु कई ऐं हिनखे मां ॿुधो आहे त 40 एकड़ खनि बनी ही जेका असांजी स्कूल जे हवाले कई। हीअ जेकॾहिं हुजे हा फोटो त कॉलेज रोड खां वठी होॾां जेको DC रोड आहे ऐं हेॾां मुक़ाम जो रोड आहे, इन विच में ही जेके बि इदारा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो प्राइमरी स्कूल आहे, हीअ असांजो हाई स्कूल आहे, हाई स्कूल 2 बि हिन में कमु पियो थो करे ऐं यूनिवर्सिटी जी कैंपस बि आहे ऐं पीपल्स स्कूल बि आहे ऐं आलीशान मस्जिद बि आहे ऐं प्ले ग्राउंड बि आहे। उन में वरी स्पोर्ट्स जो हिकिड़ो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पियो ठहे। इहे सभु जेका इमारतूं आहिनि, बिल्डिंग्स आहिनि ऐं एराज़ी आहे, सॼी साईं डोनेट कई हिन इदारे खे। ऐं मां त इहो चवंदुसि त हिन इदारे खे उन ई हालति में रहणु खपे हा, पर बदकिस्मती सां पोइ असां सच महकमे खे चइजे या कोई कंहिं बि लिहाज़ खां बदकिस्मती सां इन में वरी ॿिया 2-3 इदारा खुली विया, जॾहिं त हिन ई स्कूल खे जंहिं मक़सद लाइ डोनेट थियो हुयो उन ई मक़सद लाइ इस्तेमालु थिए हा। स्कूल खे अञा कुझु एक्सपांशन थिए हा, क्लासिस थियनि हा, की हाई स्टेट ऑफ द आर्ट जेको हिते ऑडिटोरियम ठहे हा, स्टेट ऑफ द आर्ट लेबॉरेटरीज़ क़ाइमु थियनि हा, लाइब्रेरीज़ क़ाइमु थियनि हा। हाणे सुठी ॻाल्हि इहा आहे जो असांजा उस्ताद आहिनि ऐं असांजा शहरी बि आहिनि, जीअं तव्हां आहियो, तव्हांजी वरी महिरबानी जो तव्हां हिनखे हाईलाइट कयो था, त इंशाअल्लाह उमेदु आहे त हुकूमती सतह ते कुझु न कुझु जेको आहे सो फल मिलंदो। असांजो साईं राशिद मेमन साहिबु आहे हिते ऐं PTI आहे,
उन पंहिंजे ज़ाती ख़र्च ते तक़रीबन 2-2.5 लख के अञा मां सम्झां थो मतिलबु वधीक ख़र्चु थींदो जेको ॾिसो था। हिन जी अॻी सूरत बि कान हुई, उहे जेकॾहिं तव्हां चवंदो त असां फ़ोटो तव्हांखे ॾींदासीं। अॻी सूरत हिन जी ॿी हुई, जीअं सरकारी इदारा बदकिस्मती सां हूंदा आहिनि अहिड़ो हिन क्लास जो बि हाल हुयो। पोइ साईं वीचारे पंहिंजे ज़ाती ख़र्च में हिन जी सॼी रिनोवेशन कई आहे, हिन जी सॼी जेको आहे सो मरमत कराए ऐं पंहिंजे ज़ाती ख़र्च में ही हिन खे हाणे ठाहे पियो थो। उमेदु आहे त इनशा हीउ पुराणो ओज ऐं पुराणो नालो असांजो वरी बुलंद थींदो ऐं मदरसा हाई स्कूल तारीख़ी ओज हासिलु कंदो इनशा ताला, उमेदु आहे। मदरसा हाई स्कूल नौशरो फिरोज़ जेको हाणे मदरसा हाई स्कूल कैंपस जे नाले सां सॾिजे थो, उन में हिन वक़्तु शागिर्दनि जे लाइ बुनियादी सहूलियतूं फ़राहम नथियूं कयूं वञनि। स्कूल में स्टाफ जी खोट समेत ॿियनि मामलनि सबबि शागिर्दनि जी तइलीम पिणु सख़्तु मुतासिर थी रही आहे। उस्ताद अल्ताफ़ हुसैन मरी ॿुधाए थो त क़दीमी स्कूल जेके बि हुया उहे तमामु ज़बरदस्त नमूने सां सुठे नमूने सां ठहियल हुया, पर अॼु केतिरनि जेके सालनि खां वठी आहिस्ता आहिस्ता कुझु जेके बिल्डिंगूं आहिनि असांजे नासाज़ थी वञनि। उन खां पोइ गवर्नमेंट उन्हनि ते एतिरो फोकस न कयो आहे त उन्हनि खे सुठे नमूने सां वरी उन्हनि खे तामीर कयो वञे। हिते असांजे स्कूल में हॉस्टल हुई, पुराणी हॉस्टल हुयूं, हेडमास्टर जो ऑफिस हुयो ऐं कुदरती जेके असांजे आफ़त आयूं ॿोॾ आई उन में कुझु तक़रीबन असां क्लास जेके डैमेज थी विया आहिनि। हींअर बि असांजा अलाए केतिरा क्लास आहिनि उहे डैमेज आहिनि, उन जेके छितूं आहिनि उहे वसनि पियूं। असां ताज़ा जेके हाणे जेका फ्लड जेको आहे उन में तक़रीबन घणो असांजो नुक़सानु थी पियो आहे। त असां कोशिशि कयूं था त पंहिंजे हिसाब सां त उन्हनि खे सेट कयूं पिया, कुझु मरमत करायूं पिया, त गवर्नमेंट जी तरफ़ खां को बि असांखे हिन ताईं रिलीफ न मिलियो आहे त असां उन्हनि खे सुठे नमूने बजट ॾियनि त असां उन्हनि खे सुठे नमूने सां ठारायूं ऐं क्लास बाक़ाइदे नमूने सां हलायूं। उन खां अलावा सोलर जो सिस्टम आहे, असां कुझु प्लेटूं जेको आहिनि क्लासनि जे लाइ ऐं पखा असां इस्तेमालु कया आहिनि डोनेशन करे सभिनी उस्तादनि ऐं हेडमास्टरनि जे ताउन सां। त उन खां अलावा असांखे गवर्नमेंट हीउ वॾो इदारो आहे त असांखे सोलर जो जेको प्लांट आहे उहो वॾो असांखे लॻारायो वञे हिते। उन खां अलावा असांजो जेको आहे लोअर स्टाफ आहे, स्वीपर वग़ैरह आहे, उहे बि असां वटि शॉर्टेज आहे उन्हनि जी। उन खां अलावा असांजे पार्किंग जे लाइ हिते असांखे हिकु वॾो जेको आहे प्लान लॻायो वञे, जीअं असां उन्हनि खे बोरिंग लॻाए वञे 2-3 त असां उन्हनि खे पाणी मुहैया कयो वञे। पुराणे दौर में त शाख मां हिते पाणी ईंदो हुयो, पर हाणे हिते हिकिड़ो 2 मोटर लॻियल आहे, पर हिते पार्क हीउ वॾो तारीख़ी स्कूल आहे ऐं असांजो ग्राउंड बि आहे, उहो बि असांजे नासाज़ लॻो पियो आहे ॿार जे रांदगी जे लाइ। त उनखे बि मेंटेन कयो वञे त असां ॿारनि खे सुठे नमूने रांदि बि खेॾायूं। सिंध तोड़े हिंद में पंहिंजी जुदा सुञाणप रखंदड़ मदरसा हाई स्कूल में हिन वक़्तु 2503 शागिर्द, जिन में 1328 हाई स्कूल में ऐं 1175 प्राइमरी सेक्शन जा शागिर्द शामिल आहिनि, उहे तइलीम हासिलु करे रहिया आहिनि। पर स्कूल जी वक़्त सिर मरम्मत न थियणु, फर्नीचर, लोअर स्टाफ जी खोट तोड़े साइंसी लेबॉरेटरी न हुजण सबबि शागिर्दनि जी तइलीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। हीउ ज़िले जो तारीख़ में वॾो स्कूल आहे। हिते माना वॾा गुलाम मुस्तफ़ा जतोई बि पढ़ी वियो आहे ऐं अलामा दाऊद पोटरो बि हिन स्कूल में पढ़ी वियो आहे ऐं सॼी सिंध में 3 स्कूल हुया, शिकारपुर, कराची ऐं नौशहरो, ऐं सॼी माना त हीउ पुराणो स्कूल आहे। ऐं इनशा अल्लाह ताला असां माना हिन स्कूल में वधि में वधि कोशिशि हींअर कयूं पिया ऐं असांखे अञा कुझु हिन शयुनि जी ज़रूरत आहे। ऐं हिते जेके हींअर बिल्डिंगूं माना त जेके फ्लड में ड्रही वियूं आहिनि, असांखे उन जी माना त उन्हनि लाइ फंड ॾिनो वञे, उहे ठाहियो वञनि। ऐं हिते असांखे लेबॉरेटरी जी बि ज़रूरत आहे ऐं माना त फिज़िक्स केमिस्ट्री जी बि माना त लेबॉरेटरी जी ज़रूरत आहे, रोड रस्तनि जी बि ज़रूरत आहे ऐं असां वटि हिते वॉशरूम जी बि ज़रूरत आहे कुझु, ऐं क्लासरूमनि जी बि ज़रूरत आहे। असां वटि इनरोलमेंट ही कैंपस हाई स्कूल आहे, हींअर 2503 हींअर हिन जी इनरोलमेंट आहे हिन स्कूल में। ऐं असांखे स्टाफ जी बि माना जेके अधर कैडर वारा आहिनि उहे माना त रिटायर थी विया आहिनि, उहे बि माना त दोस्त असां वटि कोन्हनि। ऐं असां वटि मसालो आहे स्वीपर, 3-4 साल थी विया आहिनि जेके आहे माना त इहे स्वीपर असां वटि कोन्हनि ऐं माना त पटे वाला बि कोन्हनि, माली बि कोन्हनि। हीअ असां जेको स्कूल में कमु कयूं पिया इहो पंहिंजे माना त वसार उस्तादनि जे मदद सां इहो कयूं पिया था। असांखे ॿाहिरि का बि फंड कोन थो मिले। हीउ कीअं पियो रन करे? 2500 खां वधीक हिते ॿार तव्हां वटि मौजूदु आहिनि, त मुश्किलातूं त आहिनि? साईं मुश्किलातूं त आहिनि। अॻु में त हिते डेवलप्ड फंड हूंदो, ट्यूशन फीस हूंदी, पोइ जेके अॻु में जेके हेडमास्टर हूंदा हुआ पोइ उन में उहो ख़र्चु कंदा हुआ। हींअर SMC आहे, SMC बि 1-2 सालनि खां आई कान्हे ऐं असां पंहिंजे माना त पंहिंजे उस्तादनि जी मदद सां पंहिंजी कोशिशि सां सोलर जो बि सिस्टम हिते असां हणायो आहे। हींअर असां ताज़ो माना लाइब्रेरी जो कमु साईं राशिद मेमण जे माना ताउन सां उहो बि असां कमु हिते करायो आहे। उहो बि तव्हां मां सम्झां त फ़ोटो तव्हां कढिया हूंदा। इनशा अल्लाह ताला असांजो जेको वस आहे असां हिन स्कूल लाइ माना पतोड़ियूं पिया, जीअं हिन पार्क हुआ अॻु में माना ख़तमु थी विया, उहे असां पंहिंजे माना ख़र्च ते उहे पार्क बि थोरा ठाराया आहिनि। रोड रस्ता जेको बि असांजो वस आहे असां हिन स्कूल लाइ कयूं था। बाक़ी हिन स्कूल लाइ जेको आहे न
माना त जेके आहे वस वारा उहे कोन था अचनि। हीउ ज़िले जो हेडक्वाटर आहे, असां रिक्वेस्ट कंदासीं मथे आला अख़्तियारनि खे त हिन ते थोरो नज़रसानी कनि ऐं शहर वारा बि थोरो हिन स्कूल ते नज़रसानी कनि। जेका एन्युअल बजट न आहे, जीअं ॿियनि इदारनि जी बजट हूंदी आहे, हिकिड़ो त तव्हांजी सैलरीज़ अचनि थियूं पियूं, उहा जुदा शइ आहे, ॿी का एन्युअल बजट नथी? ॿी का बि माना न आहे, बसि एजुकेशन वर्क्स वारनि जे हथ में आहे। हा, बाक़ी असां वटि स्पेशल का बि ग्रांट हिन स्कूल लाइ कोन्हे। हालांकि हिते असांजो वॾो इदारो आहे, हिते ते मां सम्झां थो त चाकनि जो ई वॾो ख़र्चु आहे। माना चाकनि जो ख़र्चु आहे या मेंटेन जो आहे, जीअं मोटर सड़ी था वञनि, पखा सड़ी था वञनि, बल्ब सड़ी था वञनि, हिकिड़ो नंढिड़ो घरु आहे उनखे मेंटेन जे लाइ बि माना सम्झ 20,000 खां 25,000 ताईं माना त ख़र्चु खपे थो। हीउ हेॾो सारो इदारो आहे, को बि ॿाहिरि का ग्रांट कान्हे। इहो असां पंहिंजे वसार जेको असांजो वस पुॼे थो उस्तादनि जी मदद सां असां पंहिंजे स्कूल खे हलायूं पिया। न रुॻो असां पर असांजा वॾा उन्हनि जा वॾा बि जेके आहिनि हिते पढ़िया आहिनि। ऐं मां सम्झां थो सैयद अलंदे शाह खे मां आफ़रीन थो ॾियां, हुन एॾो तारीख़ी कमु कयो। ऐं मां जेको पढ़ियो आहे त उन वक़्तु अहिड़ी ॾुखी सूरत हाल हुई, जॾहिं हिन मदरसो क़ाइमु कयो त वॾनि माण्हुनि वटि बगियूं हूंदियूं, हिन वटि बगी हुई। पोइ उन बगीअ ते चढ़ी ॻोठ ॻोठ में वेंदो हो त बाबा तव्हां पंहिंजा छोकिरा हिते दाख़िलु करायो, उते तव्हांखे तइलीम बि मिलंदी, रहाश बि मिलंदी ऐं मानी बि मिलंदी। ऐं ॾुखियनि ॾुखियनि हंधनि ते वीचारो वञी मां उनखे सलाम थो पेश कयां। ऐं उन सां गॾोगॾु पोइ हिते तमामु अहम माण्हू पढ़ी विया त इहे वॾियूं ख़िदमतूं आहिनि। मदरसा स्कूल में तव्हां जॾहिं पढ़िया, हिन महिल त जेकी पोजीशन इमारत आहे उनखे त पाण ॾिसूं था, पर पुराणी इमारत में तव्हां छा छा ॾिठो? हिते हॉस्टल हुई, छा छा हुई? साईं, पुराणी हॉस्टल में असां जॾहिं नंढा हुआसीं त असां ईअं वेंदा हुआसीं चकर रहण, अहिड़ो मज़ो हूंदो। जेकियूं पियूं चढ़ंदियूं, माण्हू जेके शागिर्द रहंदा हुआ हा उन्हनि जे लाइ मानी, मेस, हॉस्टल तमामु फस्ट क्लास इंतिज़ाम हूंदो हो। जॾहिं असांखे त मैट्रिक ताईं त असांखे ॾाढो मज़ो ईंदो हो, चकर हणण वेंदा हुआसीं। ग्राउंड फस्ट क्लास हो, जेको ग्राउंड में हर क़िस्म जूं जेके आहिनि न रुॻो रांदियूं थींदियूं, पर हर साल जेके आहिनि स्काउट थींदी सॼी सिंध जी। ऐं स्काउट जो अहिड़ो मज़ो ईंदो हो जो असां सभु जेके आहिनि घर छॾे उन स्काउट कैंप में ई हर हिकु शहर जी कैंप हूंदी। अहिड़ो मज़ो हूंदो जो असां उहो उनखां अलावा हिते ड्रामा थींदा हुआ। छाकाणि पुराणे वक़्त में त कुझु कोन हूंदो, त जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त असांखे ख़बर पवंदी त भई 15-20 ॾींहं ड्रामा था थियनि। हर हिकु ऐं ड्रामे में मां तव्हांखे ॿुधायां त असांजा ॿ मामा हिते जेके आहिनि, जेको हिकिड़ो त SP थियो नी मोलाबक साहिबु, उहो उन बि हिते पढ़ायो, मां बि उन वटि पढ़ियुसि। उहो इंग्लिश जो ॾाढो कॉम्पिटेंट उस्तादु हो। मां सम्झो उन खां ॼणो डिॼंदो हुउसि त उन जी क्लास में न वञा। ॿियो वरी असांजो मामो जेको नंढो, उहो DSP थियो। उहो वरी कुदरतनि उनखे अहिड़ी ॾात हुई मास्तरीअ में जो उनजो शौक़ु हूंदो इहे जेके ॿूटा रखणु, पार्क ठाहिणु ऐं ॿियो ड्रामा कराइणु। ड्रामा कारी साहिबु अहिड़ा कराईंदो हो जो असांखे अहिड़ो मज़ो ईंदो हो। सॼी राति सॼे शहर जी ख़ल्क वेठी हूंदी, उहो सॼो पाण कराईंदो हो। त हाणे इहे जेके सभु ॻाल्हियूं, बाग़ बि हुयासीं? हासिं बाग़ हो, फस्ट क्लास बाग़ हुआ। जेको बाग़ जी प्रॉपर्टी बि उहा ई हाई स्कूल जी प्रॉपर्टी बिल्कुलु हो। उहो शायदि हिन वक़्तु कोन्हनि, उहो वरी या शायदि जेका बाग़ वारी एरिया आहे, मां सम्झां ईअं थो त उहा यूनिवर्सिटी खे ॾिनी वई आहे। ऐं इहो बि सुठी ॻाल्हि आहे तमामु, जो हिकिड़ो इदारो त ठहियो आहे, घटि में घटि कैंपस ठहियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सरकार तक़रीबन 140 साल क़दीमी मदरसा स्कूल जी वावर करे हिन स्कूल खे क़ौमी वरसो करार ॾेई स्कूल जे नाले सां मुकमल यूनिवर्सिटी क़ाइमु करे स्कूल जी तारीख़ी इमारत खे पंहिंजे असुल के सूरत में बहाल करायो वञे, त जीअं शानदार स्कूल ईंदड़ नस्ल बि ॾिसी सघनि ऐं साइती परगि॒णे जी तइलीम बि बहितर थी सघे। कैमरामैन फराज़ मेमन सां गॾु काज़ी ज़ुल्फ़कार, KTN न्यूज़, नौशहरो फिरोज़।